हलंदो रहे। मानवारा पार्टी चेयरमैन मोहतरम बशीर खान कुरैशी साहब, नईम मेंद्रो साहब, जिसाल जा मरकजी नायब सदर मोहतरम कुर्बान महर साहब, जेमिस काउंसिल जा मेंबर मोहतरम गफ्फार महर साहब, मोहसन शाह साहब, अवेस डर साहब, रमज़ान गरोही साहब, इन स्टेज ते वेठल असांजा अॻवान साहिबान, इन शहीद सरमन जी वरसी ते आयल सॼी सिंध मां सिंध वासियो, जिए सिंधु देश, जिए मुंहिंजो अज़ीम रहबर साईं जीएम थियो। सभ खां पहिरीं जिए सिंध क़ौमी महाज यूनिट गगर फाटक वारनि दोस्तनि खे जस्तो ॾियां त जिन शहीद सरमन सिंधीअ जी 14वीं वरसी मल्हाई ऐं उनखे यादि कयो। उहे दोस्त जतल आहिनि। सरमन सिंधी सिंध जो उहो क़ौमी रागी हुयो जंहिं पंहिंजे सुरीले आवाज़ सां सॼी सिंध अंदरि हिन धरतीअ ते थींदड़ ज़ुल्म, असांजे माण्हुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं असां सां थींदड़ हर नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारियो। हर को माण्हू पंहिंजी फील्ड में पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे वतन सां कोशिश कंदो आहे त उन्हनि सां निभायां। क़ौमी तहरीक मुल्कनि अंदरि जेके बि क़ौमी तहरीकूं हूंदियूं आहिनि, उन्हनि तहरीकुनि जो जेके बि माण्हू हिसो हूंदा आहिनि, उन्हनि वतनुनि जा, उन्हनि क़ौमुनि जा जेके बि माण्हू हिसो हूंदा आहिनि, जॾहिं उहे सम्झंदा आहिनि त असां ते फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी क़ौम सां गॾु पंहिंजी धरतीअ जी मालिकी कयूं ऐं उन्हनि सां गॾु हर ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारियूं ऐं उन क़ौमी तहरीक सां गॾु हर थींदड़ नाइंसाफ़ियुनि सां गॾु असां उन क़ौमी तहरीक जे वर्करनि सां गॾु लबेक ॾियूं ऐं उन्हनि जे आवाज़ में आवाज़ मिलाए उन्हनि सां गॾु रोडनि रस्तनि ते बीहूं। त उन्हनि में क़ौमी रागिन जो बि हिकिड़ो पंहिंजो किरदारु हूंदो आहे, जंहिंमें आउं सम्झां थो सिंध जी क़ौमी तहरीक में सरमन सिंधीअ जो बि हिकिड़ो वॾो किरदारु ऐं वॾो रोल रहियो, जंहिं पंहिंजे सुरीले आवाज़ सां सॼी सिंध में थींदड़ मारूअड़नि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ झर झंग ॻायो ऐं उन जे आवाज़ में एॾो त जोश ऐं जज़्बो हूंदो हो, एॾो त वलवलो हूंदो हो, जॾहिं सरमन सिंधी कंहिं स्टेज ते अची ऐं क़ौमी गीत चवंदो हो त उन सॼे पिंडाल में नारनि जी गूंज थी वेंदी हुई। उन सॼे पिंडाल में माण्हू झूमंदा हुया ऐं उहे इहे ई नारा हणंदा त जिए सिंध वारा जीअं। अॼु उन अमर रागीअ जी 14वीं वरसी आहे। असां जिए सिंध स्टूडेंट फेडरेशन पारां खेसि क़ौमी सलाम पेश कयूं था। अॼु सवेर हिकिड़े दोस्त कलमती चयो त पार्टी खे एजुकेशन ऐं सिहत ते इदारनि ते ख़्यालु रखणु घुरिजे। जंहिं बि क़ौम खे ख़तमु करणो हुजे, तव्हां उन क़ौम जी तालीम खसे छॾियो त उहा क़ौम ऑटोमेटिकली तबाह ऐं बर्बाद थी वेंदी आहे। असांजा दोस्त, असांजा भाइर वितशाह में जलसो करे असांखे इहो चयूं त असां सिंधी आहियूं, कॾहिं बि सिंधू ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो झेड़ो न थींदो ऐं असां बि नथा चाहियूं त ईअं थिए। असां उन्हनि खे पंहिंजो भाउ सम्झूं था ऐं असां उन्हनि खे गले लॻायो आहे।
पर उन्हनि माण्हुनि मंझि वेठल उहे माण्हू तहसुब परस्ती वारो रवैयो अॼु बि असां सिंधी माण्हुनि सां रखनि था। असां इहो उन्हनि खे ॿुधायूं था त हिकु तरफ़ तव्हां असांखे हिन धरतीअ ते रही ऐं हिन धरतीअ ते उन शाह लतीफ़ जेको दुनिया में अमुन जो पैगाम पहुचाए थो उन ते जलसो करे असांखे इहो चओ था त असां सिंधी आहियूं। ॿिए तरफ़ तव्हांजा उहे नाम निहाद माण्हू जेके गवर्नर जी सीट ते वेठा आहिनि असांजी कराची जे अंदरि सिंधी शागिर्दनि जी दाख़िलाउनि ते पाबंदी मरे छॾी आहे। असां छा सम्झूं? अल्ताफ़ हुसैन जॾहिं बि मूं उनजी तकरीर ॿुधी आहे सदाईं उनजी तकरीर जे लफ़्ज़नि में जागीरदारनि ऐं वॾेरनि जे ख़िलाफ़ हू ॻाल्हाईंदो आहे। पर उन्हनि खे इहो यादि रखणु घुरिजे जीअं सिंध क़ौमी महाज साईं GM जा सिपाही हर उन माण्हूअ जे ख़िलाफ़ आहिनि जेके हिन सिंध धरतीअ सां गद्दारी कनि था। उहे कंहिं हिकु वॾेरे या कंहिं हिकु जागीरदार जे ख़िलाफ़ न आहिनि पर जीअं सिंध क़ौमी महाज जा वर्कर साईं GM जा सिपाही हर उन माण्हूअ जे ख़िलाफ़ आहिनि जेको असांजी धरतीअ ते रही करे असांजे माण्हुनि सां नाइंसाफ़ी थो करे, असांजे मारूड़नि ते सिधियूं गोलियूं थो हलाए, असांजे दरियाउनि ते धाड़ो थो हणे, असांजी तालीम खसे थो। जीअं सिंध क़ौमी महाज उन सभिनी सां मुआदो अटकाए थी। अल्ताफ़ हुसैन कॾहिं बि उन्हनि माण्हुनि ते नोटिस न वरितो आहे जेके उन सां गॾु वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि जेके सरमाएदार थी विया आहिनि। छा सरमाएदार असां सां नाइंसाफ़ियूं न पिया कनि? छा गवर्नर साहब तव्हांजो पार्टी जो मेंबर कोन्हे? छो न उन खां पुछाणो था कयो त कराची जे तालीमी इदारनि में असांजी दाख़िला ते पाबंदी छो आहे? एजुकेशन जो मिनिस्टर चए थो मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। वज़ीर आला साहब चए थो त मुंहिंजे मातहत इदारा न आहिनि। उन मोलाईअ जी त गांव मेडिकल कॉलेज जो जेको आहे सो वाइस चांसलर बि नथो ॿुधे। उन हुकुमनामो जारी कयो त एडमिशन जेका तव्हां हींअर इंट्री टेस्ट था वठो इनखे ख़तमु कयो, असां पॉलिसी चेंज कंदासीं। त उन प्रिंसिपल चयो त आउं तुंहिंजे पीउ जो नौकर न आहियां ऐं गवर्नर साहब जे मातहत आहियां। उन टेस्ट कराए छॾी। लानत आहे अहिड़नि माण्हुनि ते जेके पंहिंजो पाण खे सिंधी बि सम्झनि ऐं वॾनि कुर्सियुनि ते बि वेहनि, वॾियूं दावाऊं बि कनि, हुननि जी ॿुधे हिकिड़ो प्रिंसिपल बि न ऐं पोइ बि वेठा हुजनि वॾनि कुर्सियुनि ते हेठि आहे हुननि माण्हुनि ते। अॼु सिंध जे अंदरि हेॾी वॾी ॿोॾ जी तबाही आई। असांजा माण्हू इलाही माण्हू मरी विया, उन्हनि जो माल मता ख़तमु थी वियो, उन्हनि जूं ज़मीनूं ख़तमु थी वियूं, हुननि जा बीठल फ़सुल तबाह थी विया। उन सां गॾोगॾु असांजा स्कूलनि जूं घणियूं ई इमारतूं 198 इमारतूं जेके मुकमल तौर ते ढही पट थी वियूं। 4.5 लख शागिर्द तव्हां सिधा मुतासिर थिया। ताज़ो यूनिवर्सिटियुनि में एडमिशन थी तव्हां अंदाज़ो बि नथा आणे सघो, तव्हां सोचे बि नथा सघो त हज़ारे शागिर्द महरूम थी विया त हू यूनिवर्सिटियुनि में पढ़ी सघनि। उन्हनि जो अदालो केरु कंदो? छा तव्हांखे उमेदु आहे जिन माण्हुनि जे पोयां तव्हां नारा था हणो, जिन माण्हुनि जे करे तव्हां पोलिंगुनि ते झेड़ा करे, जिन माण्हुनि जे करे तव्हां पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं, जिन माण्हुनि खे तव्हां हिननि असेंबलियुनि में आंदो, तव्हां तवका रखो था त इहे हाणे असांखे इहे सभु शयूं मोटाए ॾींदा? जॾहिं इहे माण्हू असांखे पंहिंजो घर मोटाए नथा ॾेई सघनि, जॾहिं इहे माण्हू असांखे